चांडका मेडिकल कॉलेज जो टॉपिक अथव मसलो इहो आहे हिते जेके प्रैक्टिस डॉक्टर ईंदा न प्रैक्टिस करण ॼणो असां कोई हिकिड़ी माना बिगड़ियल मशीन आहियूं नट पाना खणी हेॾो होॾो घुसड़ींदई गुईअ में घिरंदई बाबा इहे पाना अलाए छा इन्हनि खे वरी अजीब मचलाए पवंदी हुई अञा फर्स्ट ईयर में घिरंदी न जीअं मां त चवां थो फर्स्ट ईयर त मां थो चवां जीअं ई माना हिनखे पीउ चवंदो न बाबा तुंहिंजे लाइ हाणे बसि सुभाणे बसि तूं कॉलेज वञजांइ उते ई फेसबुक जो नालो चेंज आफ़ाक अहमद हटाए डॉक्टर आफ़ाक अची वेंदई माना हिकिड़ा डॉक्टर बणण जी कोशिशि तूं अञा भेण जा चुॾ न वियो आहे न आयो आहे न कुझु कयो थी अॻु में ई तूं डॉक्टर ॿ टे इहे टूल पाना वठी वरी ये वठंदई कन चई मेरे को कुछ ज़रूरी सामान खरना है चलो मेरे साथ वरी मुंहुं चढ़े हिकिड़े अणपढ़े माण्हूअ खे वठी वेंदई त जीअं असां पंहिंजी शो ऑफ करे ॾेखारियूं अॻिले खे त वाकई यार हे माना कोई हिनजी लय थी वई आहे भेण चोद जी सफ़ेद कोट जी न पर तूं माना डॉक्टर थिए त माना तूं छा कयो माना छा आहे तूं माना मक़सदु छा यार कहिड़ो तोखे को वॾी का सीट मिली वई हिकिड़ी पॉलिटिशियन तूं थी वई न कराईंदुसि तोखां इलाज मां हल ॿी ॻाल्हि कर तूं बीमार आहे हिकिड़ो माना फेल डॉक्टर आहे तूं नाकाम हिकिड़ो वॾे किताबनि मां न आहे तूं डॉक्टर 800 रुपया फीस वरी उहे ई माना जॾहिं असांखे तूं वठी थो वञे सामान वठी वञण लाइ उते ई चवंदई चई अचु सामान हल असां वठी गॾु पोइ उते जॾहिं नवां नवां भर्ती थींदा थी न पोइ इहे माना हिकिड़ा दोस्ती वधाइण जी कोशिशि कंदा थी हर कंहिं सां जीअं सुभाणे गिराकी पकी कयूं असां प्राइवेट क्लिनिक बि त खोलणियूं आहिनि न असांखे काॾे धूड़ पायूं वञी पोइ मथां सरकारी न थी सघूं त प्राइवेट आम का मतिलबु चकर आहे न वेद जी सम्झे न बाबा इहे वेद थींदा थी तकड़ में हिकिड़ा पोइ इहे वेद थियण जो हिनखे वॾो शौक़ु हूंदो आहे इहे चवंदा आहिनि बाबा कंहिं ॼट दोस्त खे पाण था वठी वञूं सामान वठी वञणु आहे छो त ॼट खे ख़बर पवंदी त मां डॉक्टर आहियां त ॼट फैलाईंदो ॻाल्हि खे पोइ इहे माना हिकिड़ी माना कुरमुराहट हिननि जे दिलि में हलंदी थी डॉक्टरनि जे वरी जे उहो कुदरती हिकिड़ो डॉक्टर थी थो वञे न सुभाणे हुन ॼट दोस्त खे विसारे छॾींदई इहो ॿुधाए छॾियईं इहा हिकिड़ी माना ह्यूमन नेचर बेबी डॉक्टर साहब इट्स ह्यूमन नेचर इंसानी फितरत है ये खुला पैसा और खुली औरत अच्छे अच्छों का दिमाग खराब कर देती है और आपको तो बड़ी बनाई शोहरत ऐसे ही मिल गई तो ॻाल्हि इहा थी कजे इन्हनि में माना इहा हिकिड़ी किनी आदत हूंदी पोइ हुन ॼट दोस्त खे विसारे छॾींदा आहिनि पोइ जीअं ई उहो ॼट दोस्त को अगरि कोई एमरजेंसी लाइ यार हे अचु त हे ॿ मिंट मुंहिंजो इलाज त कर इहो आई एम सम बिज़ी सो टॉक यू लेटर पीणी की जहां तोसां तकलीफ़ कहिड़ी आहे वठी गॾु हले स्कूटर जो तेल सड़ाई मुंहिंजो 200 रुपया लीटर तेल आहे होॾे शेबा तंग कयो आहे हेॾा हैवी इलाज बि न करे त माण्हू वञे त वञे काॾे ऐं चांडका में इहे तोखे अक्सर जाम मिलंदई कुराड़ी मुंहिंजी हिकिड़ी एडमिट चलाई हुनखे हिकिड़ी हमरा दवा ॾेई वियो त बाबा तूं चुपचाप इहा पी हिते पई हुजे माना तूं माना अस्पताल में तूं ज़िंदा रहंदीअ ॿाहिरि निकिरंदीअ मरी वेंदीअ इहो हिकिड़ो अजीब कानून थी डॉक्टर जो माना तूं हिते आ त ज़िंदा आहे ॿाहिरि निकिरंदे त मरी वेंदे तूं माना उहो आहे हारर फिल्म वारो ॻाल्हाइण वारा जेके इहे हारर फिल्म में चवंदा आहिनि हिन दायरे में अंदरि हुजो ॿाहिरि निकिलोगे त वढ देंगे त उहो त न आहे न डॉक्टर आहे या तूं हारर फिल्म वारो स्टोरी टेलर आहे हिकिड़ो पोइ ॻाल्हि इहा थी कजे इहा पोड़ी उते सुम्ही पई सुकून सां आई ई अलाए हिकिड़ी डॉक्टर अलाए छा नालो हुओ मूंखे यादि नथो अचे घणो करे हिकिड़ो कोई इहो पुराणे टाइम जो को कमीनो नालो हूंदुसि को ओल्डेज नाला बि त हूंदा आहिनि न अफ़शां वफ़शां शफ़शां इहे सभु माना हूंदा आहिनि पोइ माना हूंदी का अफ़शां ख़ैर डॉक्टराणी आई साईं कुराड़ीअ खे चई कुराड़ी सुम्ही पई आहे तूं हिते हे वटि सुई मां तोखे इहा हणां सुकून सां सुती पई आहे हरू भरू हुनखे माना दिब सुई खांच वारी छाजे लाइ तुमको तकलीफ क्या दे रही है मेरी बुढ़िया जो खाम खा हुनखे दबियूं वेठियां खाला जा अहिड़ा ॾंद हुई को त नकुली ग़रीब जा गिलास में पिया सुई जो लॻंदो थी मथे ईअं पोपले आगे वात खुली वियो त कसम हाणे सुम्हियो पियो आहे को मरीज़ यार तूं हुनखे हरू भरू तंग करे एक्स्ट्रा पढ़ियल लिखियल डॉक्टर बि मूंखे असुली न वणंदा थी ख़ुदा जो कसम आहे मां वधीक तव्हांखे चवां नथो अब्यूज़िंग मां डॉक्टरनि ते घणो करे नथो सघां इन्हनि में वरी हिकिड़ी वॾी खुजली थींदी थी हर जाइ ते माना शो ऑफ करण जी शादी पार्टीअ में वेंदई न पोइ खीसे में इहो माना पियो हूंदो नी उहो छा हूंदो आहे हेडफोन वांगुरु ईअं कन में ॿुध वरी छातीअ ते रखी साहु खणंदे न त हुननि जे कननि में ॿुधण में ईंदी मुंहिंजे दिलि ते रखियो ई डॉक्टर गारियूं मिलियोसीं कननि मां रत बि अची यार तुंहिंजी दिलि में त गारियूं थो ॾे भई ॿियो बाक़ी छा कंदो मैं 2000 फीस थो वठे त बाक़ी प्यार जा लफ़्ज़ न मिलंदई न चूतियो आहे सम्झई चूतियो पोइ ॻाल्हि इहा थी कजे त इहो माना हूंदी थी पार्टियुनि में वञणी त इहो माना शो ऑफ कंदई वाइफ सां गॾु ईअं ॿी साइड में पोइ अॻिले खे माना पाण सुरी न वेंदई मानीअ जे तरफ़ बुख कुते वारी हूंदी आहे डॉक्टर बि इंसान ई आहे पर स्टेटस कहाँ जाए यार स्टेटस भेण खे जय त स्टेटस काॾे वञे पोइ सुरी न वेंदई दबलनि जे भरिसां टोटल असां जहिड़ा ॼट जेके आहिनि उहे मानियूं लेपियूं हीअं भाकुरनि में खयूं हलिया वञनि पोइ कुझु बचो त खाईंदासीं न त पार्टी ऑनर त असांजो दोस्त आहे न भेण जो चुॾ हुनखे चवंदासीं सर एक मिनट हुनखे घुराईंदासीं So I'm not eating food there, so please give me hair. हूंदी थी आदत माना हिकिड़ी स्टेटस शो ऑफ करण जी ऐं वाइफ बि माशाल्लाह डॉक्टर आहे मुंहिंजी मां बि डॉक्टर आहियां
औलाद बि डॉक्टर आहे। एॾा डॉक्टर गॾु करे छा कंदे भला, एॾा मरीज़न आहिनि जॾहिं तव्हां डॉक्टर थिया आहियो। 800 रुपए खां फीस त डॉक्टर घटि वठंदो ई कोन। न न न न न असांजी बि का इज़त आहे। असां हेॾी सारी रिश्वत ॾेई 70 लख ते सीटूं वठियूं आहिनि। बाबे असांजे बाबे क्यूट पापे, पोइ हुन क्यूट पापे जो असांखे इहे सीट वठी ॾिनी आहे त असां हुनखे कमाए बि त खारायूं न। कमाऊ